शहजाद कोट का 8 साला बच्चा हो या फिर हो 60 साला मर्द या खवातीन, गर्ज ये कि शहरी गुज़श्ता कुछ माह से मुसलसल पागल कुत्तों के काटने के बायस शदीद अजियत का शिकार हो रहे हैं, जबकि दूसरी जानिब म्यूनसिपल चेयरमैन की अदम तवज्जुही के बायस पागल कुत्तों में भी दिन ब दिन इजाफा हो रहा है। और ऐसे में पागल कुत्तों के शिकार शहरी पागल कुत्ते के काटने के इंजेक्शन भी अपने खर्च पर लेने पर मजबूर हैं। कुछ दिन खां असां भी ॾिसूं था ऐं महसूसु कयूं था त वाकई कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी जे बुनियाद में को रत में इहा शइ पियल आहे त बाबा करप्शन करणी आहे, आवाम जी ख़िदमत न आहे करणी, बसि क़ौम जो ख़्यालु न आहे करिणो। इन जे लाइ जेको आहे हाणे असां चेयरमैन साहिब खां इहो जेको आहे पुछणु चाहियूं था त तव्हां नौजवान आहियो त तव्हांजी शहर जे अंदरि कहिड़ी कारकरदगी आहे? न तव्हां रोड था सफ़ा करे सघो, न नालियूं, वरी उन खां अलावा हे कुतो आहे, हे तव्हां म्यूनसिपल कमेटी वारनि खे चवंदो त कुते खे हिकिड़ो 5 रुपए पुड़ी वे ज़हर बि तव्हां नथा ॾेई सघो। अहिड़ी करप्शन न कयो जेको अलाह ताला ॾे तव्हांखे वञिणो आहे। सुभाणे तव्हां क़ौम जे अॻु आॾो जवाबदार थींदो, तव्हां छा जेको आहे क़ौम जे आॾो छा ॻाल्हाईंदो? त असां कुतनि खे बि जेको आहे त मारे न आहियूं सघिया, या जेको ॿियो हुन में शहर जे अंदरि गंदगी आहे असां उनखे बि ख़तमु न आहियूं करे सघिया। छा तव्हां ॿीहर इलेक्शन में न बीहंदो, ॿीहर आवाम ॾे वोट वठणु न ईंदो? यार ख़ुदा खे मञो, पंहिंजी कारकरदगी सही कयो, उहो कयो जेको तव्हांखे सुभाणे मुंहुं खणी शहर में घुमणो पवे। असांजो इहो ई अर्ज़ु आहे त माना कुतनि ॾाढो तंग कयो आहे। कुतनि जे हवाले सां इहो अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे इन्हनि खे दवा अहिड़ी ॾियो जीअं माना कुता मरी वञनि। तंहिंजे न त काफ़ी माण्हुनि खे कुतनि चक विधो आहे, उन जे लाइ वञूं था सरकारी अस्पताल बि कुझु असांजो नथो थिए, न दवा न छा, पंहिंजा पैसा भरियूं था त दवा मिले थी, न त का असांजो उते थिए ई नथो दवा जो। ज़रूरत इस अमर की है कि शहरियों को मकामी या ज़िले इंतज़ामिया से कुछ और न सही, कम से कम शहरियों के मालो जान की हिफाजत करना इंतज़ामिया का अवलीन फ़र्ज़ है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजाद कोट।